जी अदा केरु आहे? जी अदा केरु आहे? किथे वेठो आहे? छा मसलो आहे तोसां? को हसीब मेमण केरु आहे, छा आहे? अच्छा हाँ पोइ मूंखे कुझु मजबूरी हुई पंहिंजी जेतिरी मां फारे रखियो हुन वटि मां हुन वटां बलपुर जा खयां थोरो ॾाढा गाॾियुनि जो आवाज़ आहे। हा बलपुर जा हुन वटां खयां व्याज ते साईं मां उहा किस्त ठाहे ॾिनई मूंखे 3 लख रुपए जे हिसाब सां 3 लख विझां 20,000 महीनो किस्त सही उहा लिखत बंदी बि आहे माना आहे मूं वटि उहा आहे उहा मां किस्तूं हिन खे 6 महीना लगातार ॾींदो रहियो आहियां। सही पोइ हिन मूंसां कयो फॾो त बाबा हीअं न हीअं मूं वटि दस्तावेज़ हुन वटि मुंहिंजो पियल हुयो सही हुनजो हेतिरा न हेतिरा मुंहिंजा पैसा आहिनि उन घणा बधा? और दस्तावेज़ मूंखे अखियूं कोन ॾेखारियईं पर चई 3.5 लख रुपया। उहो दस्तावेज़ तूं न ॾिनो आहे करे? न न मां मुंहिंजो ख़ाली हुन वटि रखियल हुयो। अच्छा जेको हुन लिखत कई आहे हुन में तोखे का ख़बर न आहे? न न उन में जेके शाहिद लॻंदा आहिनि उहे शायदि बि साईं उहो पाण चई त फलाणो फलाणो आहे उहो जेको आहे हिते असां फ़ैसिलो हिन खॾो बि कयो फ़ैसिले में मां हिते घुराया। अच्छा उहो शायदि जेके जंहिंजूं सयूं चवनि था त हे साहिब शमन हुयो ॿियो असांजो माइट कौम वारो हुयो वॾेरो सही उहो साफ़ ई शमन हिंगोर जा वारो हिंगोर जा इहो फ़ैसिले में हुयो? इहो फ़ैसिले में हुयो। सही पोइ हुननि चयोसि बाबा ठीकु आहे तूं हिन शाहिद खे वठी आ जंहिं सही कई आहे। हा हा पोइ हुन शाहिद खे सोराख़ ख़ासि कई आहे हुनखे वठी आया पोइ हुन खां पुछनि त बाबा हे सही तूं कई आहे दस्तावेज़ ते त साईं मां सही न कई आहे। उहे जेके हिन स्टाफ में शाहिद आहिनि जेके दस्तावेज़ में उन्हनि शायदि इनकार कई त असां न कई आहे। कई त साईं क्लियर असांजी सही न आहे हिन पंहिंजे हिसाब सां इन में शमन बि हुयो ॿिया बि हुया सभु हुया? शमन बि हुयो संगत बि हिते स्टाफ ते हुई सही दस्तावेज़ जे हिसाब सां हुन में लिखत में बंदीअ में हिन जी 80,000 बकाया रहिजे पई। सही बराबरि उन जे हिसाब सां बि मोकिलूं हिननि पैसा वरी 1,10,000 साहिब शमन जे हथ ते हुनखे ॾिना विया। सही फ़ाइदो असांखे माना सुभाणे तूं इहो ॾे। उहे पैसा कंहिंखे तव्हां ॾींदव? उहे पैसा साईं हसीब मेमण न 1,10,000 जेके थिया त उन में विच ते को आयो हूंदो त किथे पैसा ॾियणा आहिनि? इहो साईं हे साहिब शमन हुयो उनखे तोखे पैसा ॾियणा? उनखे पैसा ॾियणा उहे तूं ॾिना पैसा? उहे साईं 1,10,000 उहे शमन खे ॾिना तव्हां? शमन खे मां ॾिना फाइल बि शमन ई हुन खां घुरायो। उहो तोखे पायल अञा माना साबित? उहो शमन पाण लिखी हथ अखरीअ सां मूंखे बाबा हे हेठ में हेतिरा पना आहिनि। सही सुबुह तूं वञी वेरीफाई सिविक सेंटर में खैरपुर में कराए जेकॾहिं का बि कमी पेशी थी उनजो ज़िम्मेवार ही रहंदो। सही मेमण अगरि जे न फाइल सही आहे त बाबा सफ़ा ओके आहे ओके न माना सही वञी वेरीफाई कराए मां साईं हलियो सिविक सेंटर खैरपुर सही उते असां वञी सोहेब सूमरे वटि मां उते वञी वेरीफाई कराया उते कागज़ हुननि पढ़ियो हुननि पढ़ी करे मूंखे चयो आहे हिन में 4-5 पना जेके कम वारा आहिनि उहे गुम आहिनि। इन कागज़नि जा? कागज़नि जा जेके कम वारा आहिनि उहे गुम आहे। उहा गाॾी कहिड़ी आहे तव्हांजी? 82 मॉडल छा आहे? डाक्सन डाक्सन आहे। टोटा डाक्सन आहे। पोइ उन में इहा हिकु बंदी छा उहा सही हिकु बंदी गुम आहे प्लस में ॿी टिकली थींदी आहे सही उहा बि उन में गुम आहे। सही उहे माना हाणे मां उतां ई फ़ोन कई साहिब शमन जे बाबा हे शयूं गुम आहिनि तव्हां मूंखां पैसा बि भराया। सही उहे शयूं मूंखे चयोसि त पूरियूं करे ॾियो। साहिब शमन चयो सही आहे बाबा अचो हिते त ॾिसो मालिक खां ॻाल्हाए। सही मां हुतां वापसी पहुची आयुमि साहिब शमन चयो त बाबा हाणे मुंहिंजो मसइलो न आहे तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ॼाणे वञी ऐं पोसां उहो मूं ॾींहं लाइ न ॾे। सही पोइ वरी मां पंहिंजे वॾेरे खे उन जे बि ॻाल्हि कई पोइ उन बि इहो लता ॾींदो रहियो अॼु सुभाणे वॾेरा माण्हू मां 2-3 पंध बि कया इन में 5-6 महीना गुज़री विया। आख़िर मां DSP SP ऑफिस खैरपुर उते बि मां इंक्वायरी रखाई DSP सही उते बि इन शायदि मुताबिक़ इहो माना हुनखे दस्तावेज़ DSP साईं पाण पूरो करे। सही बाबा DSP चयो 7 चकर ईअं पनो खणी उहो दस्तावेज़ बाबा हे पूरो आहे शायदि सही पोइ हुननि चयो हे मुला हिकिड़ो हितां जो मौज माण्हू शहर जो उहो DSP जे वास्ते वारो न सही पोइ वरी आया त भई हिते मूंखे अॼु ॾींहं ते हुन मोह न ॾिनो मां चङनि वटनि खे यार दोस्त जेके हुन जा हुया मां सभिनी खे हुननि खे चयो बाबा महिरबानी कयो मां ग़रीब परेशान आहियां अंदरि ॿाहिरि वञूं था पुलिस तंग थी करे या को हेठि मथे मसाइलो मसाइल थिए मां परेशान आहियां मां रोज़ी नथो करे सघां।
पोइ हिननि चयो बाबा हिननि जेके बि मां दोस्त हुननि छॾिया उन्हनि खे क्लियर हुन जवाबु ॾिनो बाबा मां हिन पाण खे रोईंदुसि दर पदर कंदोमांसि अञा घणेई हिनजी गाॾी बि ज़ब्त कराईंदुमि तव्हां इन जे विच में न अचो मूं वटि दस्तावेज़ आहे हे आहे हो आहे हुननि खे ब्लैकमेल करे माना मोटाए थो छॾे हाणे मुंहिंजी इहा पैसा घणा टोटल भरे वियो आहे 2 लखनि ते जेके वरिता तव्हां? 2 लखनि ते तक़रीबन मां 10-11 लख रुपया मां भरे चुको आहियां। 2 लखनि ते 2 लखनि 10-11 लख रुपया याज भरियो आहे? यादि साईं मां 11 लख रुपया बंदीअ में बि कुझु लिखत आहे जेके ॾिना आहिनि प्लस में जेके मां ईअं ॾिना आहिनि रोक हुननि जे ब्लैकमेनीअ में अची करे ग़रीब माण्हू मां पढ़ियल कोन हुयुसि जिते किथे इशू इहो अलाए दस्तावेज़ उन में तुंहिंजा बि कुझु माण्हू आहिनि जिन जे मुंहं ते तूं पैसा ॾिना आहिनि? ऐं उहो सोराब ख़ासि कयी आहे सही जिते हुननि शादी कराई उहा DSP बि उन इंक्वायरी कई शायदि हुनजे साईं इहा असांखे ख़बर आहे त अलाह जिते असांजे साम्हूं 2 लख रुपया हुनखे हसीब खे ॾिना सही 2 लख रुपया उहे बि मां 3 लख रुपया हुया उहे 1 लख अॻे मूंखां वरितो ऐं 2 ॾींहं त कल बि वेठो आहे माण्हू खे हुनखे ॾियणा पर 2 लख वरी मां शायदनि जे मुंहं ते हुननि खे ॾिना सही अलाह तोखे नेकी ॾे वरी हे हिते 1 लख 10 हे पोयूं हाणे उहे बि बंदीअ में न आहिनि लिखियल उहे बि हिननि चङनि मूंखे ॾियारिया सही पहिरियां बि 4 लख रुपया मां हसीब हिन शकूर मेमणे जी होटल ते मां हुनखे ॾिना हुते 2 लख हे करे 2 लख ॿिया 4 लख पहिरियां बि मां ॾेई चुको आहियां। हाणे तुंहिंजी कंहिंखां अपील आहे? मुंहिंजी साईं वस वारनि खे अपील आहे DIG सखर SSP खैरपुर ऐं बस वारनि खे खैरपुर SSP खे साईं ऐं तव्हां साहिबनि खे मां भॼी ग़रीब माण्हू थकी माना तंग थी पियो आहियां हींअर मूं वटि का बि वसत कान्हे का न का वाह आया न को दगा मां परेशान आहियां हींअर मां ग़रीब माण्हू मज़दूरी बि नथो करे सघां अंदरि ॿाहिरि वञी बि नथो सघां धमकियूं बि ॾिए थो मोतमार धमकियूं त मां हीअं कंदुमि तोखे गाॾी ज़ब्त कराईंदुमि मां हीअं कराईंदुमि मां हूअं कराईंदुमि मूंखे पैसा ॾे अञा ताईं मूंखे ब्लैकमेलीअ में रखी थो वञे थो बराए महिरबानी इहा मूंखे मदद उन्हनि पैसनि इहे धमकियूं ॾींदो थो रहे कूड़ा केस कराईंदोमांइ मां FIR घुराईंदोमांइ हीअं कंदोमांइ मां ग़रीब माण्हू हाणे मां मजबूर आहियां मां जो कोई दफ़ो हल कोन्हे को या त ख़ुदकशी कयां या हिनखे का गाॾी इहा खपायां पर खपाइण जहिड़ी बि कान्हे जो फाइल खुटल आहे मां हिन में जान छॾायां बराए महिरबानी करे मूंसां इहा मदद कई वञे।